छोकरा मथे करा मथे चढ़ी नाजरा वाला मथे दोस्तों के गुजारिश है इंशाअल्लाह साईं जनान करीब जिक्र करायण वारा आहिनि पर जेके दोस्त बाहर बीठल आयो अची वेहो पिंडाल में घणी देर न थींदी इंशाअल्लाह जल्दी जल्दी साईं असां खे दीदार भी कराईंदा जिक्र जे लोलियुनि सां नवाज़ींदा पर उन खां पहिरियां हिन गौसिया मस्जिद में ही फकीर खिदमत कंदो आहे अल्हम्दुलिल्लाह 9 साल थी विया आहिनि काफ़ी तकरीबन बचड़ा न्याणियों कुरान पाक पढ़ी मुकम्मिल करे चुका आहिनि अल्हम्दुलिल्लाह अज भी कन खुश नसीबन जा नंढड़ा 4 ॼणा आहिनि जेके नाज़रा कुरान मुकम्मिल करे चुका आहिनि नंढड़ी उम्र में असां इंशाअल्लाह साईं किबला साईं मखदूम शहाबुद्दीन लोढ़ाई जंजे प्यारन हथन मुबारकन सां उन्हनि के दिस्तार जा वर ॾियारींदासीं इंशाअल्लाह साईं जो दीदार भी कयो मंजर भी ॾिसो मोहब्बत जो हींअर आउं सभ खां पहिरियां गुज़ारिश कंदुसि